नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। छाछरो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान अॼु छाछरो पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते माई बख्तावर एयरपोर्ट ते पहुचंदो, जितां हेलीकॉप्टर ज़रिए छाछरो में जलसेगाह में ईंदो। वज़ीर आज़म इमरान खान समेत शाह महमूद कुरैशी, अरबाब गुलाम रहीम, ॿिया अॻवान क्रिकेट ग्राउंड में अवामी जलसे खे ख़िताब कंदा। क्रिकेट ग्राउंड जलसेगाह जूं तमाम तर तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। सिक्योरिटी जो इंतज़ाम बि पिणु सख़्तु कयो वियो आहे। छाछरो शहर मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। रस्तनि ते पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु करे शहर जा दाख़िली ऐं ख़ारजी रस्ता मुकमल तौर ते सील कया विया आहिनि। जलसे में पहुचण वारनि माण्हुनि खे सख़्तु चेकिंग बैदि जलसेगाह अंदरि छॾे पियो वञे। वज़ीर आज़म पाकिस्तान थरपकार जी ॾुकार मुतासिर माण्हुनि लाइ सिहत कार्ड समेत थर पैकेज जो ऐलान पिणु कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।